छा हाल चाल सभिनि जो सभिनी खे जय झूलेलाल। शुरुआत थी रही है उल्लासनगर जे जाम वॾे कार्निवल जी, मतलब असांजे दोस्त मोहित सावलानी जे शादीअ जी, जंहिंजो अॼु पहिरियों फंक्शन आहे पूल पार्टी। त मिलूं था जल्दी आहे पूल पार्टीअ ते। पागल हो क्या? मेरी एंट्री मिस कर दी तुम लोगों ने। Put your hands in the air. Put your hands in the air. Put your hands in the air. Let's go, Sergi. 3, 2, 1, music. पैसे के लिए क्या क्या कर यस। एक्टिविटी होती रहेगी, खाना जरूरी है। ईश्वर मुंह लिखे दो जो खाने की और भी कोशिश करें, लेकिन उससे भी पहले पीछे देखो, पीछे। अच्छा गद्दारी कर बे। लेकिन ये साला कर क्या रहे हैं? मैं पागल हूँ, मैं पागल हूँ। जैके शादी है जो इंतजार जेको नचण लाए बेकरार मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है। जंहिं हिसाब सां असां महिनत कई आहे, इहो वायलेट लाइलेक कलर ॻोल्हण जी एतिरी महिनत छोकिरी ॻोल्हण आहे, कंहिं मिली न वञे हा। सभिनि लाइ हिकु मिली वञे हा। हे लाइलेक कान्हे, ठीकु आहे। ॿुधो ॿुधो सभु ऑडियंस खे अगरि ॾिसो प्रेम जेको पातो आहे इहो लाइलेक आहे, हिन में बि लाइलेक आहे। मुंहिंजो तव्हां वीडियो ॾिठो त किशोर आहे, ॿुधायो लाइलेक लॻे थो की नथो लॻे? हेठां कमेंट में ॿुधायो। लाइलेक की भेण। सुभाणे भाई साहब एंगेजमेंट आहे मोहित जी, ऐं शू वठण असां अॼु निकिता आहियूं। सुभाणे एंगेजमेंट हिकु ॾींहुं शू वठणु निकिता आहियूं, ऐं हिकु शू वठण लाइ 5 ॼणा आहियूं असां। 5 ॼणा हिकु शू वठण लाइ। जंहिं ॾींहुं एंगेजमेंट आहे हुन ॾींहुं शाम जो असां डांस प्रिपरेशन था कयूं। आड़ा मची तोखे आड़ा मथी एंगेजमेंट थी शाम जो, या तो 8 लॻे हिते शाम जा 5:30 वेठी कयूं असांजे ऑफिस में। चक्कर चांहि पीअण तो चलो। टमाटर बड़ी मजेदार, वाह टमाटर बड़ी मजेदार, टमाटर बड़ी मजेदार। त अॼु आहे मोहित जे शादीअ जो सेकेंड फंक्शन, जेको आहे एंगेजमेंट पार्टी। ऐं मोहित सां गॾोगॾु हुनजे बाद जतिन जी बि एंगेजमेंट आहे। रिश्तों के भी रूप बदलते हैं। भाई सब रेडी रहो? यस। आयो लाल सवई जो जैके शादी जो हो इंतजार, जैके हिन ॾींहं जो हो इंतजार, जैके हिन घड़ीअ जो हो इंतजार, जैके हिन शादीअ जो हो इंतजार। उहो हथ मथे करे, उहो हथ मथे करे,
Put your hands up, balle balle, on the dance floor, balle balle. जैके शादी है जो हो इंतजार, जैके नदी है जो हो इंतजार, जैके न घड़ी है जो हो इंतजार, जैके न शादी है जो हो इंतजार. वो हथ मत करे, वो हथ मत करे. वी आर रेडी फॉर परफॉर्मेंस. जल्दी जल्दी हमारा नाम अनाउंस हो गया, पहले वॉशरूम जाएंगे. All is well, all is well, all is well, all is well, all is well. अमित, यश, प्रवीण, किशोर, बाकी लोग कहाँ हैं? प्रेम चोपड़ा. ओके, मोहित जी तैयार? सारे दोस्त तैयार? लेट्स गो सर जी. म्यूजिक, तालियां हो जाए प्लीज दोस्तों के लिए. अब आती है दूल्हे के यारों की बारी. अबे गया तू तो. ओ नचो सारे यारो, आखिरी दिन है इसका. अरे अच्छी खासी जिंदगी तो कट रही थी, रोज नई कुड़ियां भी कट रही थी. अच्छी खासी जिंदगी तो कट रही थी, रोज नई कुड़ियां भी कट रही थी. अरे ऐसा क्या हुआ जो साले तूने ऐसा सोचा, खुद के पैर पे मार कुलाड़ी कर दिया ना लचा. अरे लग गए तेरे जिंदगी के मेरे यारा, तूने बैठे बिठाए जो ये आफत बुला ली है. क्या बात है, तालियां हो जाए प्लीज. ओ आज हंस ले, आज हंस ले, आज हंस ले, तू कल बेटा रोएगा कि कल तेरी शादी होने वाली है. आज हंस ले, तू कल बेटा रोएगा कि कल तेरी शादी होने वाली है. ओ आज थोड़ा चिल्ले कल से पता तेरी आजादी होने वाली है. आज हंस ले, तू कल बेटा रोएगा कि कल तेरी शादी होने वाली है. नच लड़के, नच लड़के. क्या बात है, तालियां हो जाए प्लीज. ये आपने जो हरकत की है अभी स्टेज पे, ये क्या था? सांसों में तू है सामा, मेरा जीवन तो है तेरा सारा. मेरी सांसों में तू है सामा, मेरा जीवन तो है. सभी खुशी भरेगा, ना होंगे सभी खुशी. ड्रिंक एंड ड्राइव ना ड्रिंक एंड डांस का या ड्रिंक एंड डांस यो किशोर डांस किया किशोर सेट 10 मिनट में डांस सिखाओ. मैं गरीब हूँ. फाइनली मोहित जो सेकंड फंक्शन एंगेजमेंट पार्टी पूरी थी वई है. तो अॻिते जे फंक्शन लाइ तव्हां व्लॉग में कंटिन्यू रहो, मस्ती मज़ाक ॾिसंदा रहो. बाक़ी ॾिसूं था छा थो थिए अॻिते. त अॼु आहे मोहित जे शादीअ जो टियों फंक्शन माता जी जोत, जिते असां ऑलरेडी ॾाढो लेट थी विया आहियूं. मतिलबु ऑलरेडी 11 थिया आहिनि, हाणे वॻे न जोत लाइ निकिरूं था. ॾिसूं था जोत ॾिसण मिले थी की सिर्फ़ु रोटी खाई हलींदासीं असां. अरे भाई पागल आहे, हाणे वॻे जोत जो टाइम ख़तम थी वियो, तव्हां ओॾी महिल था हलो. जोत पूरी थी वई, जोत पूरी थी या पोइ आया अरे पागल हाणे पार्ट 2 आहे जोत जो. अच्छा छो ढोलक वाला नहीं लगे. हाणे इंग्लिश में कंदा जोत पहिरियों सिंधीअ में कयूं. भाऊ घर बि तो वञे, असां हाणे आया आहियूं जोत ते.
ખાધું જાય છે લેટ થયા માતા જોયું મેં એટલીસ્ટ લંગર ખાવા માટે પહેણો છું कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. वही तो ॿुधाए हाणे असां दोस्त सभु आया आहियूं हेॾी महिल कीअं थो लॻे सभिनि खां पहिरियों असां आया आहियूं सभिनी खां लास्ट पहिरियों न हमेशह तो लास्ट आया आहिनि न हा इहो मतिलबु ई कान्हे अचणु हाणे वञो वापसि हे यादगार मूवमेंट आहे की न सभु हाणे तूं कंहिंखे यादि न कंदे असां आहियूं सभिनि असांजे यादि कंदा असां लाइफ में हमेशह कुझु यूनिक कंदा आहियूं हिन करे असां लेट आयासीं यूनिक ई तव्हां पोयां करे छॾियो गजब बेइज्जती है. फाइनली असां मोहिते मतिलबु 3 फंक्शन माता जी जोत तां निकिता आहियूं जिते असां जोत त अटेंड कई न ख़ाली रोटी पाणी खाई करे हली आहियूं जेको जाम ईअं बुरो थो लॻे असांखे हाणे पर हले इहा शइ बि छा चइबो आहे प्रेम जीअं प्रेम चए पोइ असां लेट पवंदासीं न इहो वधीक हाणे इम्पोर्टेंट आहे चयोमांसि ईअं छो चए थो इहो हाणे सभिनी खे यादि हूंदो न की भई असां लेट पवंदासीं जल्दी अचूं कंहिंखे यादि ई न अचां की नया दोस्त बि आया हुया लेट आयासीं त इहो सभिनी खे यादि रहंदो पाण त हले इहो त हाणे असां कंहिं कम में अटकियल आहे करे थोरो देरि सां पहुतासीं बाक़ी मिलूं था हाणे अॻिते फंक्शननि में जेको सुभाणे आहे तेल ऐं पणिया आहे ॾिख पोइ वेडी पोइ रिसेप्शन त हलो मिलूं था जल्दी हिन खां पोइ वारे फंक्शननि में हाणे असां वञूं था असांजी मोहित जी जेकी दुल्हन आहे न अंजलि उहा असांजी बि साहेड़ी आहे त हुन बि असांखे शादी ॿुधाई आहे त हुनजो जेको जोत जो फंक्शन आहे माता जी जोत जो त असां हाणे होॾे था वञूं हुतां थी करे पोइ वेंदासीं मोहित जे तेल बुकीअ जी रस्म ते त हलो मिलूं था जल्दी ठार माता ठार पंहिंजे बचड़नि खे ठार ठार माता ठार जग जे बचड़नि खे ठार अम्मा अॻे बि ठारियो अथई हाणे बि ठार हे जग तुंहिंजो नंढड़ो अंजलि तोखे ख़बर आहे असां लेट छो आया आहियूं गैस का असां लेट छो आहियूं न ॿियो कुझु ऑफिस में न ॿुधाए चांहि पीअण विया आहियो? हीअ ॻाल्हि त आहे न चांहि त असां पोइ पीअंदा हाणे असां हिन करे लेट आया आहियूं छो त असां कल्ह मोहित फंक्शन जोत ते असां लेट एॾी महिल पहुतासीं जंहिं महिल जोत पूरी थी ओॾी महिल पहुतासीं हिन करे असां वटि बि लेट आहियूं जीअं ॿिन्हिनि खे लॻणु खपे सेम टाइम ते पहुता आहियूं मोहित असां ग़लति न कयो आहे भई ॿिन्हिनि इक्वल मेंटेन कयो आहे त तूं टेंशन न कजे ईअं तुंहिंजे ते हाणे लेट आहियूं इहो कट कर हिते हाणे पैसा रखणा आहिनि असांखे तेल लॻाइण लाइ मोहित खां ई था वठूं मोहित ॿ दो दस्का दे मचिया धूम ॾाढी लाॾे जी आ शादी धूम मचिया धूम ॾाढी लाॾे जी आ शादी लाॾे जी शादी धूम मचिया धूम ॾाढी लाॾे जी आ शादी धूम मचिया धूम ॾाढी लाॾे जी आ शादी ओ मामा मामी नचे चाचा चाची नचे ओ भैया भाभी नचे ओ नानो नानी नचे ओ नचन सदा भाती धूम मचिया धूम ॾाढी लाॾे जी आ शादी हाणे असां हलूं था मोहित जी वेडीअ जे लाइ हुन खां पहिरियों जेकी ॾिख जी रस्म थींदी आहे उहा हाणे थी वई आहे की न थी वई आहे हाणे हलंदासीं त ख़बर पवंदी असांखे त हलो जल्दी मिलूं था ॾिख जी रस्म या त वेडी जी रस्म ते
प्रेम अगरि छोकिरियुनि में कंहिंजी शादी हूंदी आहे न त छोकिरियूं महीनो महीनो अॻु वेंदियूं आहिनि पंहिंजूं ड्रेसूं वठण ब्लाउज़ फिटिंग कराइण हे कराइण 6 महीना पहिरियों 6 महीना पहिरियों हुन में छा ज्वेलरी सेम कलर जी नेल पॉलिश हेयर कलर चवंदी न मैं ये पहनूंगी मैं वो पहनूंगी हा हिन में सभु हे असां अधु वेॾीअ मां ॾिसो निकिता आहियूं सेम अगरि विधल न अधु वेॾीअ मां असां निकिता आहियूं की असांखे राति जो रिसेप्शन लाइ कोट खपे त वीरा कोचर आहे न त मूंखे लॻे थो हिन वॻे में त शॉर्ट्स में हलणो पिया ट्रैक में मोहित एंट्री न ॾिया मोहित असांखे उहो ई न असां छोकिरो आहे ॾाढो सदोड़ो अंजलि भाभीअ बिना आहे अधूरो मां ॿुधो सॼो ॾींहुं कंदा आहिनि वही ॻाल्हियूं मां इहो बि ॿुधो छोकिरियूं आहिनि जाम सारियूं सालियूं त ख़ुशीअ जो आहे इहो चांस त ख़ुशीअ उहो ई न त ख़ुशीअ जो आहे इहो चांस छो न थी वञे हिकिड़ी डांस मोहित एंट्री खई आ त खाओ था करे चे त ॿाहिरि नो कैमरा तुझे में यही थी हुते सेम थी ॾिस हो त हाणे आयो हाणे तो खाए हाणे असां गॾु आशना मूंखे इहो ॿुधाए हाणे मोहित खां तूं सुनाईंदी आहे मतिलबु मोहित तूं मस्ती कंदी आहे तव्हां हिक ॿिए खे माणींदा आहियो ॿुधायो न भली हले त हाणे शादीअ खां पोइ मोहित में छा चेंजिस ईंदा अच्छा सीक्रेट ठीकु आहे तव्हां शादीअ खां पोइ मोहित में छा चेंजिस अची सघंदा आहिनि मतिलबु छा चेंज थींदो ॿियो छा थो लॻे मतिलबु मां हाणे हुनखे वधीक मारे सघंदी आहियां हाणे अंजलि मुंहिंजे साइड थी वेंदी न हा त असां ॿई मिली करे मोहित खे मारींदासीं भरत भैया मूंखे इहो ॿुधायो हाणे मोहित जी शादी थी वई आहे थिए थी अच्छा थिए थी हिन व्लॉग में थी वेंदी न व्लॉग में थी वेंदी त तव्हांखे हाणे काई सलाह ॾियणी हुजे शादीअ खां पोइ कहिड़ी एडवाइस ॾियो मोहित खे एडवाइस इहा ई आहे जेको अंजलि चएसि उहो ई करिणो अथसि उहा चए यस त यस उहा चएसि नो त नो जीअं भरत भैया कंदा आहिनि हा जीअं मां त ईअं कंदो ई आहियां न हिकदमि मां त वटंदा चवंदुमि मां ईअं कंदो ई आहियां हा तॾहिं वञी मेरे सक्सेस आहे सक्सेस मंत्र मंत्र पत्नी की सुनो नमः शाबाश बेटा किशोर पैसा वठणा थी विया न मालिश तो कढई हितां यश हितां हे आजा दोले ना था इधर बैठो मूंखे लॻे थो कुझु न उधार दिया है नहीं सही भाई शादी करनी है अब मेरे को गुनगुनाने त हे अथव जतिन हर कोई सुनाईंदो हूंदो सॼी वेडिंग हिन ई मैनेज कई अथव प्लान कई अथव जतिन हाणे ॾिस मोहित जी शादी थी आहे हाणे मोहित त ख़बर थी ॾिस 12 कलाक 13 कलाक दुकान ते हूंदो आहे त तोखे लॻे छा थो लॻे शादीअ खां पोइ एतिरी ड्यूटी ॾींदो की न घटि वधि थींदी कुझु न ईंदो अलाए न उहो ई न ख़बर अरे सांप को पाल रहा था एतिरो डाउट आहे एॾो डाउट आहे हाणे स्टार्टिंग में त मां बि थोरो डील छॾींदोमांसि हले ईअं उहो शायदि मूंखे बि मिलंदी न वरी साल खां हाणे हुनखे थोरो टाइम ॾींदुसि पोइ वरी पाण टाइम खणंदो बिल्कुल ये अपने फायदे के लिए कर रहा हूँ एक्चुअली क्या सोच है रे तेरी मानना पड़ेगा नहीं मेरी जान सोना नहीं मार देंगे ये लोग सूरत तो ही जीना पल भी मां भुला तो जादू तो अहिड़ो दिल ते कयो असां मोहित जी न जेकी शादीअ खां पहिरियों शूटिंग हूंदी आहे न प्री वेडिंग उहा शूट कई हुई त मोहित असांखे रोज़ पियो चए शूट ॾेखार छा कई थी असां चऊंसि पंहिंजा न सरप्राइज़ उन जी कहिड़ी ख़बर वीडियो असां एडिट हाणे था कयूं राति जो ॾींहुं आहे बसि रिसेप्शन चालू थींदी एडिट हाणे चालू आहे हे ॾिसो एडिट हिते अञा हाणे चालू आहे हे प्रेम अञा ताईं वेॾीअ वॻे में बीठो आहे मोहित एंट्री खां पहिरियों थी वेंदी न भाई हलो भाई हलो दिल तुंहिंजी मुंहिंजी हिक आ दिल तुंहिंजी मुंहिंजी हिक आ
त हाणे असां सां गॾु आहे हरेश कुकरेजा। हरेश मूंखे ॿुधाए तुंहिंजो मोहित सां गॾु यादगार मोमेंट कहिड़ो आहे? जेको असां गोवा विया 5 ॾींहं बिताया ना जेका योगिता कसिनो। अरे योगिता कहिड़ी? वही जेकी जगह असां अरे होटल नालो कंफर्म कर, माण्हू मारी ना पागल आहे। माना जेको गोवा हलिया हो त जो मना फेवरेट मोमेंट आहे। जाम बेस्ट मोमेंट आहे। ठीकु आहे, ॿियनि खां पुछूं छा आहे। हाणे असां सां गॾु आहिनि पवन सर, जंहिं असांखे कॉलेज में पढ़ायो आहे, क्लासिस ते बि पढ़ायो आहे। हाणे सर तव्हांजी शादी थी वई आहे, तव्हां मोहित खे छा सलाह ॾियणु चाहींदो? मोहित खे सलाह इहा ॾींदुमि मां, चुप कर ऐं हलंदो रहो, लाइफ पूरी सेटल थी वेंदी ईअं ई चङी तरह। अच्छा ऑलवेज से थैंक यू एंड सॉरी। क्या बात है सर, क्या बात है सर। अच्छा हिकदमि मूंखे लॻे थो गुरु मंत्र आहे। गुरु मंत्र इहो ई अथसि हुन लाइ बि लाइफ में, सभिनी लाइ इहो ई आहे। सभिनी लाइ। इहा त अमू अमरनाथ तंदुजा ऐं कॉलेज जी फ्रेंड इहा फर्स्ट पर्सन अथव जंहिंखे ख़बर पई कि मोहित ऐं अंजलि जो लव चालू आहे। सीरियसली तूं फर्स्ट पर्सन ही खबर है। हाणे तूं ॿिन्हिनि खे स्टेज से मिली शादी कया त कीअं लॻे? सक्सेसफुल फर्स्ट वेडिंग सक्सेसफुल थी कीअं लॻे? जाम मस्त। हिते असांजे दोस्त जी शादी आहे, हिते रीलू थो ॾिसे वेही करे सॼी देरि। कुछ शर्म आया है। हाणे मूंसां गॾु आहे सुमित, ऐं हुन नालो मूंखे न ख़बर, हितेश। सुमित और हितेश मूंसां गॾु आहिनि। हाणे न बबनो ॿियो नालो आहे सुमित और हितेश मूंसां गॾु आहिनि। मोहित जा कॉलेज फ्रेंड्स आहिनि ऐं हुनजा बि हुनजा बेस्ट फ्रेंड्स आहिनि। त मूंखे सुमित ऐं हितेश ॿई ॿुधाईंदो। हितेश खां अलॻि सवाल आहे, सुमित खां अलॻि सवाल आहे। सुमित तोसां सवाल आहे, ॿिन्ही खां ई सवाल आहे कि तव्हांजो मोहित सां गॾु कहिड़ो हिकिड़ो यादगार मोमेंट आहे या कहिड़ो फनी मोमेंट आहे, ॿुधायो। यादगार मोमेंट फनी मोमेंट इहो आहे, असां कॉलेज टाइम ते आउटिंग ते वियासीं सुला वाइन्स में। असां फोटोस कढाया, जाम एंजॉय कयो हुयो। मूंखे यादि आहे साइकिल ते फोटो बि कढायो हिकिड़ो, जेको असां इंस्टाग्राम ते पोस्ट बि थियल आहे। उहो हिकदमि यादगार आहे मोमेंट असां। यादगार मोमेंट आहे। ॿियो सुमित तुंहिंजो बि उहो ई आहे कि ॿियो कुझु आहे? मुंहिंजो ॿियो आहे। ॿुधाए यादि आहे हिकु दफ़ो पेरेंट्स टीचर मीटिंग हुई कॉलेज में। हा त सभु स्टूडेंट्स पहिरीं आया, पेरेंट्स पोइ आया। हा हिन में छा थियो कि मोहित जा पेरेंट्स पहिरीं अची विया ऐं मोहित पोइ आयो। हिते बि लेट, हिते बि लेट, हुते बि लेट। हा, हुन पापा पहिरीं अची बेंच ते वेठो हुयो ऐं इहो पोइ पुठियां आराम सां आयो हुयो। हाणे असां सां गॾु आहे अमित ममतरा, जंहिंजी लास्ट शादी जो ब्लॉग असां ॾाढो हिट थियो हो। अमित असां गॾु आहे, दोस्त असां सां गॾु। हाणे अमित मूंखे ॿुधाए तुंहिंजे शादीअ खे जेतिरो बि टाइम थियो आहे, 60 ॾींहं थिया आहिनि शादी, 60 डेज़। त हाणे अमित तूं मोहित खे छा सलाह ॾियणु चाहींदे? मोहित शादी कई अथई, जाम सुठी ॻाल्हि आहे। हाणे छा आहे, शादी करणे त ख़बर पए तोखे क्या छा छा ॿियो बि आहे। ऐं थोरो घर जल्दी वञिणो पवंदी, न त घरवारी घड़ी घड़ी फोनो कंदी अथई। ऐं ॿी ॻाल्हि, जिते फंक्शन ते बि हलंदी आहे जाम लेट बि कंदी अथई, संभण में टाइम लॻंदो अथई। उहो मूंखे फोन कयो, हिन ॿ टे दफ़ा फोन कयो, मां चयो भाभी रेडी थोरो जल्दी चइजे भाभी रेडी थियण लाइ प्लीज़। हाणे मूंसां गॾु आहे विशाल। ॾिसो मां नाला सभिनि जा खणा थो, लेकिन सभिनि खे सुञाणो लास्ट ब्लॉग आहे करे, जेके न्यू आहे उन्हनि लाइ खणी थो छॾियां। विशाल मोहित जो दोस्त आहे। त विशाल तूं मूंखे ॿुधाए, तूं ऐं मोहित गॾु ई पढ़िया कॉलेज में, सेम कोर्स हो तव्हांजो, त तुंहिंजो मोहित सां गॾु यादगार मोमेंट कहिड़ो आहे? यादगार मोमेंट उहो आहे, असां हिकु भेरो कॉलेज लाइ निकिरूं पिया, बाइक ते वञूं पिया। हर भेरे गॾु ई वेंदा हुआसीं बाइक ते। ऐं कॉलेज में असांखे पहुचणो हुयो, कुझु असाइनमेंट सबमिट करणो हुयो। ऐं असां फुल गाॾी फास्ट, ऑलरेडी लेट हुयासीं, असां लेट पहुचंदा हुयासीं। त असां मोहित बाइक फास्ट हलाईं ऐं कोइंसिडेंटली असां हुते बाइक स्लिप थी वई। मतिलबु हिकदमि मिक्सचर थी वियो फीलिंग जो, भाई हिकदमि सीरियस बि हुयासीं, कॉलेज पहुचणो आहे, ऐं हिकदमि फनी मूमेंट बि हुयो कि गाॾी स्लिप थी वई, जाम खिल पई अचे जाम। उहो मूमेंट हमेशह यादगार रहंदो। इहो मूंखे हिन मूमेंट सां गॾु मूंखे बि हिकु शइ यादि आई आहे कि CHM कॉलेज में असां पढ़ंदा सभु ॼणा। CHM कॉलेज जंहिंखे रस्तो ख़बर हूंदो उल्हासनगर वारनि खे, उते न जंहिं महिल असां लहंदा आहियूं उल्हास जी सेकेंड ब्रिज खां ईअं हेठि ईअं स्लांट रस्तो ईंदो आहे ऐं उहो ई मथे थींदो आहे। असां हिकु दफ़ो मां प्रेम ऐं भावे एक्टिवा ते अचूं पिया, ट्रिपल सीट न हलाइणु खपे गाॾी, असां ट्रिपल सीट हुयासीं। पोइ असां न भावेश असांखे जी पोयां छोकिरी ॾिसो, की छोकिरी थी प्रेम मां छोकिरी पिया ॾिसूं, प्रेम गाॾी पढ़ाए मां बि पढ़ाया, प्रेम गाॾी पढ़ाए उहो बि छोकिरी थो ॾिसे, टिनी छोकिरी ॾिठी, गाॾी स्लिप थी हुते, असां टई हेठि पिया हुयासीं। औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर बहुत बेकार होता है। इहो मोमेंट मूंखे हमेशह यादि ईंदो आहे दोस्ती यारी में, ऐं इहो मोमेंट बि हिननि जो बि ख़तरनाक आहे। त भाई असां बि उते ई किरिया हुयासीं, हे बि उते ई किरिया, माना हुन मोमेंट ते मूंखे लॻंदो हवन हवन करणो पवंदो हुन जॻह ते, किथे कुझु त आहे। असांजो दोस्त आहे कृष्णा, तूं मूंखे ॿुधाए तुंहिंजो मोहित सां गॾु यादगार मोमेंट कहिड़ो आहे? यादगार मोमेंट सभिनी सां जाम आहिनि, मोहित सां बि जाम आहिनि, पर हिकु यादगार मोमेंट मुंहिंजो अहिड़ो आहे जेको मां ॾिसी करे शौक़ु थी वियो मोहित खे। कहिड़ो? किशोर जो बर्थडे हो, असां इस्कॉन वियासीं, मोटन वारा मूंखे 5 नंबर ई लहणो, पर मोहित बि तव्हांजे बहकाव में अची वियो ऐं हुते पहिरें नंबर 40 मंदिर वठी हलियो, मूंखे वञिणो हो घर, मुंहिंजी गाॾी 5 नंबर में बीठी आहे, पर उहो बि तव्हांजे बहकाव में अची वियो
अरे। मूंखे हैरानी थी वई अरे अरे भाई तव्हांजे इहो बैकग्राउंड में सीन छो थी इहो सीन मां ॿुधाईंदुमि इहो सीन ईअं थियो असां इस्कॉन वियासीं हिन जी गाॾी 5 नंबर में बीहारी इहो उल्हासनगर 3 में रहंदो आहे त पोइ असां हिनखे न होॾे वठी वियासीं जोड़ीअ पहिरियों नंबर पहिरियों असां हिनखे वठी आहियूं उतां ईंदे ईंदे वापसि हिनखे 5 नंबर वठी आहियूं की पहिरियों 5 नंबर मां थी करे वठी आहियूं असां 2 नंबर इन खां पोइ हुनखे वापसि वठी आहियूं ऐं सीज़न बि बरसाति हुयो सॼो आलो थी वियो छा आहे हाणे असां सां गॾु आहे मनीषा मोहित जी सिस्टर मनीषा तूं ॿुधाए तुंहिंजी मेमोरी कहिड़ी आहे बेस्ट मेमोरी कहिड़ी आहे मोहित सां गॾु मोहित के साथ तो वैसे मेरी बहुत सारी मेमोरीज हैं हम लोग बचपन से लेके मतलब स्टिल अभी तक हर वुमेन्स जो भी स्पेंड किए हैं बहुत अच्छे स्पेंड किए हैं बेस्ट बेस्ट तो स्टडीज में भी बोलो लड़ाई झगड़ा बोलो घूमना फिरना बोलो सब भी अच्छे हुए मेरे मोहित के साथ दोनों बेस्ट है इसके लिए सब मोमेंट ही बेस्ट है त हाणे असां सां गॾु आहे गीता जेकी अंजलि ऐं मोहित जी फ्रेंड अंजलि वधीक क्लोज फ्रेंड आहे त बेस्ट फ्रेंड ओ सॉरी बेस्ट फ्रेंड्स त मूंखे इहो ॿुधाए कि तुंहिंजी सभिनी खां बेस्ट मेमोरी कहिड़ी अंजलि सां गॾु जॾहिं उहो असां नाइट उनजे घर वई हुयमि ऐं नाइट कयो हुयो ऐं जाम सारी मेमोरीज शेयर कयूं दैट वाज द बेस्ट मोमेंट बॉयज़ जो अलॻि हूंदी आहिनि गर्ल्स त सफ़ा अलॻि ई आहिनि त असां गॾु आहे भावेश अशोकलाल आहूजा जेको अमित शादीअ ते न आयो हुयो अॼु बि वेडीअ ते न आयो आहे फंक्शन ते बि न आयो आहे अॼु आयो आहे ख़ाली त हाणे मां पुछणु चाहींदुमि तुंहिंजो मोहित सां गॾु यादगार मोमेंट कहिड़ो आहे मोहित जे करे मां गाड़ियूं खाधियूं इहो मुंहिंजो यादगार मोमेंट माना तूं मोहित जे करे कॉलेज में गाड़ियूं खाधियूं आहे असांजी जेकी मैम हुई हिकिड़ी हुनयूं जी बराबर सो नेक्स्ट वी हैव अ फ्रेंड फ्रॉम अफ्रीका पोलैंड आउट ऑफ इंडिया आजा भाई जल्दी जल्दी फटाफट आजा इसको ओवर एक्टिंग है हर चीज के लिए बता भाई तेरे साथ मोहित का कौन सा यादगार मोमेंट है First of all, this is your favorite Yash Kemani. Thanks for giving me so much love in your previous vlog. कौन जानता कौन है तुझे हैं और रामायण में आने वाला बंदर भी तुझे पहचानते If you have not watched the previous vlog, Mohit ki bachelor's party, so link is in description. Okay. So coming back to the question कि मेरा यादगार पल कौन सा है? अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है ऐसे तो I have a lot of memories with him, like होली है, टी चैट्स है और बहुत सारी ऐसे साथ में जब मिलते रहते थे बट द बेस्ट वन इज बैक टू 2017 जब मैं कॉलेज में था TY में था एंड आई वाज स्टडीइंग इन मुंबई कॉलेज बट ये यहाँ पे मोहित के पास में आया था कि यार मेरा ब्लैक बुक नहीं बना हुआ है मेरे को हेल्प कर उस टाइम पे यू नो नोबडी वाज हैविंग लैपटॉप सिर्फ मोहित के पास और प्रेम के पास लैपटॉप होता था तो प्रेम ने और मोहित ने मिलके पूरी रात बैठ के मेरा ब्लैक बुक बनाया और हेल्प की मेरी और मतलब दैट वाज द बेस्ट मेमोरी आई हैड विद देम ओके हो गया जबरदस्त क्या मोमेंट था भाई एक नंबर मजा आ गया चलो नेक्स्ट के पास चलते हैं असली मोहित खे लाइट वारो फ्रेम गिफ्ट ॾिनो आहे त होसिताईं लाइट ई वायर न अचे अगरि फ्रेम में त असां हिन लाइ बोर्ड खणी आहियूं जे घर मां चकड़ियो बोर्ड खणी आहियूं हिन में कनेक्शन हूंदो आहे नंढी वायर हिक में विधी आहे हीअं वञी करे असां लाइट जो फ्रेम ॿाहिरि ॾेखारियो आहे सिधो शॉक फटक देखना था मैं कैसे दिख रही हूँ ए मेकअप जी ॾिसे तो वही करे हाँ ये कर लो पहले हाणे प्रियंका खां मां इहो सवाल पुछण वारो आहियां सभिनी खां सही पुछण वारो आहे प्रियंका तुंहिंजो अंजलि सां गॾु कहिड़ो हिकिड़ो यादगार मोमेंट आहे कॉलेज लाइफ में या हुन खां पोइ या कंहिं महिल अंजलि ना जाम सिंपल सोबर गर्ल पहिरों त जाम हुई हाणे भी आहे पर पहिरों जाम हुई ऐसे तेल लगा के आती थी चोटी टाइट करके आती थी और बहुत स्टूडियस थी एकदम टॉपर थी तो उसके साथ उसके वजह से हम लोगों ने काफ़ी पढ़ाई की है ये बात तो है मैंने भी की है उसके काफ़ी उसके चक्कर में हमने बहुत पढ़ाई की है बरोबर तो एक बहुत अच्छी फ्रेंड है और ऑल द बेस्ट एंड कॉन्ग्रेचुलेशंस टू बोथ ऑफ देम मोहित एंड अंजलि त हाणे असां सां गॾु आहिनि मोहित जा मम्मी ऐं पप्पा त मूंखे इहो ॿुधायो की हाणे मोहित जी शादी थी आहे त तव्हांखे छा थो लॻे मोहित पहिरियों जीअं हूंदो हाणे छा कुझु चेंजिस अची सघंदा आहिनि की न हूअं ई हूंदो अहिड़ी काई ॻाल्हि कान्हे सदोरो ॿार ओके ऐं तव्हां सां दोस्ती रखी अथई त चेंज कुझु न ईंदो चेंज कुझु न ईंदो पक इहा ॻाल्हि तव्हां सोचे सम्झी चई छॾियो छो त मोहित असांजो दोस्त आहे ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे काई एडवाइस ॾियणी हुजे मोहित ऐं अंजलि खे छा ॾींदव शादीअ तव्हांखे हेॾा साल थी विया आहिनि त तव्हांखे अहिड़ी एडवाइस कहिड़ी ॾियणी सदा सुखी रहनि ऐं वॾनि जो चयो वॾनि जो चयो मञनि हा अमित बि चयो मञे वॾनि जो गॾिजी हलनि हा मां सभिनी खे ॿुधाए रहिया सावलाणी फैमिली काउंट आती है
अञा बि ईअं गंढिजी हले। मां ॿुधाया छॾियां मोहित असां दोस्त आहियूं पर असांखे ईअं फील थींदो आहे असां अंकल जा दोस्त आहियूं वधीक करे छो त अंकल जो जीअं नेचर आहे असां अंकल जा दोस्त आहियूं असां मोहित पोइ दोस्त आहियूं थैंक यू पोइ विहूं था हाणे असां सां गॾु आहे प्रवीण चुग जेको ठाहींदो आहे व्लॉग मूंसां गॾु मतिलबु वीडियो में गॾु पार्टनर आहे मुंहिंजो त प्रवीण इहो ॿुधाए मोहित सां गॾु तुंहिंजो यादगार मोमेंट कहिड़ो आहे सभिनी खां मतिलबु यूनिक हिकिड़ो हटके मोमेंट आहे एकदम मोहित सां गॾु जाम फनी मोमेंट आहे कॉलेज में उहो ई ॿुधाए हा उहो ई ऑन कैमरा वारो त ॿुधाए ऑन कैमरा वारो चाहे ॿ टे न साईं हा त उहो मोमेंट इहा आहे न असांजे ग्रुप में हिकु छोकिरी हुई त उन छोकिरीअ खे थोरो न ईअं घमंड टाइप एटीट्यूड ईअं हूंदो हुयो त उते न मां मोहित खे ईअं चैलेंज कयो मां मोहित खे कॉलेज में चयो मां हे बिस्किट ही पार्ले जी बिस्किट उन ईअं मुंहं ते ईअं फिटी करे ॾेखारियो उनखे ईअं चयो शू ऐं मां मूंखे लॻो न कंदो मोहित मूंखे कहिड़ी ख़बर मोहित कंदो हीअं ऐं मोहित ईअं अची उन साम्हूं फिटी करे शू उहो मोमेंट उन ॾींहुं मां सम्झी वियो मोहित धंधो कंदो अगरि जंहिंखे एॾो कॉन्फिडेंस आहे उहो धंधो ई कंदो खतरनाक कॉन्फिडेंस जाम मज़ो अचे इहो मोमेंट जंहिं छोकिरी सां थियो हुयो उन छोकिरीअ खे ख़बर हूंदी कहिड़ा हुआ ऐं उहो मोमेंट असां हमेशह यादि कंदा आहियूं जॾहिं मिलंदा आहियूं हमेशह खिलंदा आहियूं हमेशह मोमेंट ते खिलंदा आहियूं हमेशह हुन मोमेंट ते हाणे असां सां गॾु आहे किशोर ॿुधाए त जो मोहित सां गॾु यादगार मोमेंट कहिड़ो थी यादगार मोमेंट त जाम कुझु आहिनि लेकिन कॉलेज जॾहिं असां फर्स्ट BCBI में लॻा हुआसीं न तॾहिं मोहित असांजे क्लास में अची वेही रहंदो हुयो असांखे ख़बर ई न पवंदी हुई हिन जो कारण छा आहे उहो कारण अॼु ख़बर पई आहे असांखे वेंदो हुयो मोहित पहिरियों BCBI खयो हुयईं ऐं BMS में बि लिस्ट में नालो आयो हुयुसि त BMS में पोइ आयुसि नालो तेसि ताईं पहिरियों BCBI में ईंदो पोइ BMS में हली वियो पोइ वापसि BCBI में पहुचे पोइ हुन रीज़न अॼु ख़बर पई आहे नज़र हुन हेॾे हुई हा ॿियो और ॿी ॻाल्हि मोहित जाम मस्तु माण्हू आहे असांजे ग्रुप जो हिकु दिलदार माण्हू हिकु ई आहे मोहित हाणे मूंसां गॾु आहे प्रेम ॿुधाए एक्चुअली प्रेम मोहित जो सभिनी खां वधीक पको दोस्त आहे माना ईअं असां बि आहियूंसि लेकिन प्रेम थोरो वधीक ई पको दोस्त आहे त मूंखे प्रेम खां पुछां प्रेम तुंहिंजो मोहित सां गॾु कहिड़ो यादगार मोमेंट आहे मां यादगार मोमेंट ॿुधायां त जाम आहिनि यार मां में जॾहिं बि मोहित मां मिलंदा आहियूं न उहो यादगार मोमेंट ई थी वेंदो आहे जंहिं महिल मिलंदा आहियूं कुझु न कुझु मोमेंट कुझु स्पेशल ई थींदो आहे मोमेंट पर हा हिकु मोमेंट यादगार आहे की हमेशह हूंदो आहे उहो त असां सुबुह सनम ई चांहि पीअंदा आहियूं ईअं मां सभिनी ॿुधाए ॾियां मोहित मां जंहिं महिल उथंदा आहियूं सुबुह उथी करे मैसेज कंदा आहियूं की भई मिलेगा क्या भाई चल मिलते हैं चांहि पी करे ॻाल्हाए करे पोइ ॾींहुं वेंदो स्टार्ट कंदा आहियूं त बसि मां अंजलि भाभी खां रिक्वेस्ट कंदुमि की अॻियां बि ईअं परमिशन ॾिजोसि चांहि लाइ मना न कजोसि 9 ॾींहं लॻे ख़ाली 15-20 मिंट बसि वधीक पड़ते न सनम चांहि पी करे वापसि घर छॾे ॾींदो मां बसि इहो ई यादगार मोमेंट आहे मुंहिंजो मुश्किल थी भाउ चांहि पीअणु मुश्किल तुंहिंजो घर में ई तूं पीअंदे चांहि हाणे ओ अंजलि हिते ई हाणे चांहि पीअंदो तुंहिंजे सनम वनम भुलिजी वञनि सनम मिली त मिलियो मोहित मिलंदो मोहित मिलजे ॾिसूं था बहती हवा सा था वो उड़ती पतंग सा था वो रात जो 3:30 बजे गेट ओ पोयां वाली कृष्णा चौपन लाइन फॉलोअर्स मैंने ही तो भरवाए सब मेरे ही हो एक मैं हूँ और चौपन लाइन सब मैंने ही बोला भाई फॉलो करो अबे हाँ खाना तो भाई हाँ और एक बात बोलना चाहूँगा एक अमित ही है जिसने सिंधी बॉयज को टक्कर दी है 1 मैन शो पागल 1 मैन शो है भाई तू भी तो गाने बनाता था किधर है अरे तू मैं किंग है यूट्यूब का गाने किंग है चे तो किंग है मैं किंग कहना खा दो विशाल यस अरे यस फाइनली किंग एंड क्वीन भाई तेन तो फाइनली असां मोहित तो जी अंजलि शूट कई असां प्री वेडिंग शूट कई तोखे ख़बर आहे शूट कीअं थी पर एडिट तो तोखे ख़बर न एडिट कीअं थी त तूं अॼु ॾिठे कीअं लॻे जाम माना घटि में घटि 500,000 दफ़ा त पक ॾिसंदुमि किरोड़ दफ़ा अञा बि पक जाम मस्त जाम ज़बरदस्त माना हिकदमि लाजवाब अंजलि माइंड ब्लोइंग नो वर्ड स्पीचलेस बहुत अच्छी बनाई थैंक यू सिंधी बॉयज सच्ची में जाम सुठी असां शूट जाम मस्ती में कई कुछ सीरियस न कईसीं असां ख़ाली चिल करण वियासीं शूट त ईअं पिया कयूं ठीकु आहे कयूं था पर असां घुमण मां वञूं बेस्ट एक्चुअली इतना एक्सपेक्टेड नहीं था हम इतना अच्छा करेंगे और आप इतना अच्छा एडिट करके दोगे एडिटिंग लाइक कांटेक्ट एसबी का भी स्टूडियो सो कंपनी के वादे में तो लख करो ओके भी बा मूंखे असां न मिलंदा न करे इहो न वञनास इहो कट हाणे हिकिड़ो सवाल मुंहिंजो आहे खाली हाँ अंजलि ये रोज सुबह चाय पीते आहिनि सनम में जी कंटिन्यू रहंदो कि बिल्कुल कंटिन्यू रहो हम जी
लेकिन मां भी हलनी मां गॾु ऐं पोइ असां मथां वेंदासीं सारी उम्र में जो कर जा बड़े रात जा 4:15 थिया आहिनि शादीअ खां पोइ चांहियूं था पीऊं असां हिते शादी में बीड़ो मली की शादी ये ब्लॉग ख़तम थींदो वेट वेट छा हे ब्लॉग ईअं ख़तम थींदो चांहि सां गॾु मुनीष जी शादी आहे न खां पोइ सभिनि खे बीड़ो मां खे क्या अचिजो Sure.